अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन वस्सलातु वस्सलामु अला नबिय्यिना बशीरन व नज़ीरा। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीमिर रऊफ़िर रहीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्न इद्दतश शुहूरि इंदल्लाहि इस्ना अशरा शहरन फ़ी किताबिल्लाहि यौम खलक़स समावाति वल अर्द। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात अज़्ज़ व जल जे पाक कलाम मुक़द्दस कुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मंझां हिक आयत करीम जो थोड़ो हिस्सो अव्हां प्यारी जमात सगोरी जे साम्हूं तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। रब्बे कायनात अज़्ज़ व जल उन आयत करीम में इरशाद फरमायो त महीनन जी गणप अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात वट 12 महीना आहे। उन जे किताब में जॾहिं खां उन ज़मीनूं ऐं आसमान पैदा फरमाया, इस्लामी साल जो 8हों महीनो शौबानुल मुअज़्ज़म जेको 2 भलारन महीनन जो पाड़ेसरी आहे। हिन जे अॻियां शहर हराम आहे, पोयां शहर सयाम, अॻियां हुरमत वारो महीनो रजब आहे त पोयां रोज़न वारो महीनो रमज़ान आहे। शौबान भलायुनि ऐं बरकतुनि वारो महीनो आहे। शौबान तौबह जे क़बूलियत जो महीनो आहे। ही उहो महीनो आहे जंहिंमें माण्हुनि जा अमल अल्लाह जी बारगाह तरफ़ खयां वेंदा आहिनि। शौबान इबादत ऐं ताअत, नेकी ऐं तक़वा जो महीनो आहे। माण्हुनि जा अमल अल्लाह जी बारगाह में हिन महीने में पेश कया वेंदा आहिनि। हिन माह में हिकु राति आहे जेका लिख पढ़ जी राति आहे, जंहिंमें माण्हुनि जूं तक़दीरूं लिखियूं वञनि थियूं। मौत फ़ौत जा फ़ैसला लिखिया वञनि था। शौबान लफ़्ज़ शोब मां वरितल आहे। शोब जी माना आहे घाटे या पहाड़ी। लक ही माह बि ख़ैर ऐं बरकत जे घाटे लंघाए थो, किरास कराए थो। घाटे जंगल मंझां जीअं पाण पार पुॼंदा आहियूं, इन करे हिन महीने खे शौबानुल मुअज़्ज़म चवंदा आहिनि। राफ़ई रवायत आंदी आहे त शौबान खे शौबान इन करे चयो वेंदो आहे जो जेको हिन महीने में रोज़ेदार आहे उनखे ख़ैर कसीर हासिल थींदो आहे, तांजो उनखे जन्नत में दाख़िल कयो वेंदो आहे। अरबी ॿोली जे किताब लिसानुल अरब में आहे त शअबान इस्मुन लिल शहर सुमिय बिज़ालिका
लितशुअबिहिम फीहि ऐ तफर्रुकिहिम फी तलबिल मियाह। शोबान महीने जो नालो आहे उनखे शोबान इन करे चयो वेंदो आहे जो उहो उन महीने में पाणीअ लाइ टिड़ पखिड़ थी वेंदा हुआ। शोबान लफ़्ज़ में 5 अखर आहिनि, शीन शरफ़ ऐं शराफ़त, आइन उलुव ऐं इनायत, बे बिर ऐं बरकत, अलिफ उल्फत, नून नुज़हत ऐं नूरानियत मां मिसाल वरतल आहे। हिन माहे मुबारक में अज़मत वारी रात आहे जंहिंमें सारे साल जूं तक़दीरूं लिखियूं वेंदियूं आहिनि। लखे मोमिननि खे जहन्नम खां आज़ाद कयो वेंदो आहे। इन रात खे लैलतुल बरात या शब बरात चयो वेंदो आहे। हिन माह जी निस्बत मदनी तौजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ॾांहुं फरमाई आहे। फरमायाऊं रजब शहरुल्लाह शोबान शहरी व रमदान शहर उम्मती। मुझे आका मदीने वारे साईं फरमायो रजब अल्लाह जो महीनो आहे, शोबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। हदीस शरीफ में ईअं बि आयो आहे त शोबान शहरी रमदान शहरुल्लाह व शाबानुल मुतहिर व रमदानुल मुकफ्फिर। शोबान मुंहिंजो महीनो आहे, रमज़ान अल्लाह जो महीनो आहे। शोबान पाक कंदड़ आहे ऐं रमज़ान मुबारक गुनाहनि खे मिटींदड़ आहे। मुसलमान हो, मुसलमाननि जो तिर्ज़ अमल शोबान बैद रमज़ान जी आमद आहे। शोबान रमज़ान जो दरवाज़ो आहे। रमज़ान जी इबादत लाइ बदन खे हेराक बनाइण लाइ शोबान में इबादत करणु घुरिजे। नफ़ली रोज़ा रखणु खपनि। जीअं हेर पवे त असीं रमज़ानुल मुबारक जे उन आला फ़र्ज़ जी बहितर अदायगी करे सघूं, इबादत ऐं रोज़नि जो लुत्फ़ ऐं सुरूर मिले। हज़रत सैयदना अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु रवायत थो करे त कानल मुस्लिमून इज़ा दख़ल शोबान अक़बू अलल मसाहिफ़ फ़क़रऊहा व अख़रजू ज़कात अमवालिहिम तक़ुव्वतन लिल-ज़ईफ़ वल मिस्कीन अला सियाम रमज़ान। मुसलमान जो तिर्ज़ अमल छा हूंदो हो जो जॾहिं शोबान ईंदो हो मुसफ़र मथां मुंहं खोड़ींदा हुआ, तिलावत कंदा हुआ, ज़ईफ़नि मिस्कीननि खे रमज़ान जे रोज़नि जो कुवत पहुचाइण लाइ पंहिंजे मालनि मंझां ज़कातूं कढंदा हुआ। सलमा बिन कुहैल फरमाईंदो हुयो त शोबान जो महीनो क़ुरान जे क़ारिन जो महीनो आहे। उस्मान बिन मोहम्मद बिन मुग़ीरा खां मुरसल हदीस आहे युक्ताउल आजालु मिन शाबान इला शाबान हत्ता इन्नर रजुल लयंकिहु व यूलिदु लहु व क़द खरज इस्मुहु फिल मौता। मौत जा फ़ैसिला शोबान खां शोबान ताईं लिखिया वञनि था। एसि ताईं जो को माण्हू निकाह थो करे उनखे पुट था ॼमनि, हालांकि उनजो नालो मुअलनि में लिखिजी चुको हूंदो आहे। शोबान जे महीने में सारे साल जे अंदरि मरण वारनि माण्हुनि जी लिस्ट हज़रत इज़राईल यानी मलकुल मौत जे हवाले कई वेंदी आहे। जीअं फ़र्ज़ निमाज़ खां अॻु में ऐं पोइ सुन्नतूं पढ़बियूं आहिनि, अहिड़ी तरह फ़र्ज़ी रोज़नि खां अॻु में शोबान ऐं रमज़ान बैदि शवाल में बि रोज़ा रखणु ही मुंहिंजे आका मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। उन्हनि सां फ़र्ज़नि जो शान आहे ऐं फ़र्ज़ी रोज़नि जे नुक़्सनि जो पूराओ आहे।
उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त नबी इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुआ। असां चवंदा हुआसीं त हाणे न छॾींदा, वरी छॾे ॾींदा हुआ, चवंदा हुआसीं त हाणे रोज़ा न रखंदा। मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रमज़ान खां सवाइ ॿिए कंहिं बि मुकम्मल महीने जा रोज़ा रखंदे न ॾिठो ऐं कंहिं महीने जा एतिरा रोज़ा रखंदे न ॾिठो जेतिरा शोबान जा रोज़ा रखंदा हुआ। दरअसल कंहिं शख्स मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा महबूब हज कजे। हुज़ूर फरमायो हा। पाण फरमायो भला ॿियो भेरो हज कजे। हुज़ूर ख़ामोश रहिया। वरी ॿियो दफ़ो सवाल कई, साईं भला ॿीहर हज कजे। हुज़ूर ख़ामोश रहिया। टियों भेरो सवाल कई, हुज़ूर ख़ामोश रहिया। कुछ लम्हनि खां पोइ उन सहाबी वरी अर्ज़ कयो, मुंहिंजा महबूब सवेर मूं अव्हां जंहिंखे इल्तिजा कई, सवाल पुछो, अव्हां सवाल जो जवाबु न ॾिनो। मुंहिंजा आका फरमायो त अल्लाह ताला मूंखे दुनिया जे अंदरि रऊफ़ुर रहीम बनाए मोकिलियो आहे। अव्हां उम्मत जे मथां बार मूंखे ॻरो लॻंदो आहे जेकॾहिं तुंहिंजे सवाल जे जवाब में मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवां हा त हा ॿीहर हज कजे त मूं महबूब जे फ़रमान खे रब सचो करे हा। हूअं त मालदार ते हिकिड़ो दफ़ो हज फ़र्ज़ आहे, पर मुंहिंजे हा करण सां मुस्लमाननि ते ॿीहर बि हज फ़र्ज़ थी वञे हा। इन जे करे हुज़ूर फरमायो त मूं ख़ामोशी अख़्तियार कई तो उन हिकमत खे न थे ॼातो। इन जे करे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी घर वारी असां मोमिननि जी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त हुज़ूर शोबान मुअज़्ज़म जे अंदरि रोज़ा रखंदा हा, वरी विच में विथी बि रखंदा हा। इन जे लाइ त किथे शोबान जा रोज़ा रमज़ान सां मिलाए रखां, मुंहिंजी उम्मत जे मथां फ़र्ज़ न थी वञे। मुझे महबूब आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजी उम्मत प्यारी हुई। मुझा दोस्तों अजीज़ो हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत ना मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो वियो त रोज़नि मां कहिड़ा रोज़ा भला आहिनि। पाण फरमायो शोबान जा रोज़ा रमज़ान जी तज़ीम सबबु रखजनि त भला आहिनि। वरी पुछो वियो त कहिड़ो सदको ज़ोर भलो आहे। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो त रमज़ान मुबारक में सदको कयो, उहो आम ॾिहाड़नि में सदके खां वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। असांजा महबूब सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर महीने में सयाम ऐं क़याम जो इहतमाम कंदा हुआ, पर जॾहिं शोबान शरीफ़ जी आमद थींदी हुई पाण घणा रोज़ा रखंदा हुआ, इबादत कंदा हुआ। सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अव्हां जो प्यारो महीनो जंहिंमें अव्हां रोज़ा रखो था सो शोबान। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह यक्तुब अला कुल्लि नफ्सिन मय्यततिन तिल्का सुन्नत फ़उहिब्बु अन यातियनी अजली व अना साइम। मुझे आका फरमायो अल्लाह ताला इन साल में मरण वारे हर जीअ मथां मौत शोबान में लिखे थो। मां चाहियां थो त मूं ते मौत अचे त मां रोज़ेदार हुजां। दोस्तों हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु अन्हु मां चयो, मूं अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां कंहिं महीने जा एतिरा रोज़ा न रखंदा आहियो जेतिरा शोबान जा। मुझे आका फरमायो, ज़ालिका शहरुन यग़फ़ुलुन नासु अन्हु बैन रजबिन व रमज़ान व हुवा शहरुन तुरफ़अु फ़ीहिल अअमालु इला रब्बिल आलमीन फ़उहिब्बु अन युरफ़अ अमली व अना साइम।
मुझा का फरमायो शोबान रजब ऐं रमज़ान जे विच में आ माण्हू उन खां गफ़लत कंदा आहिनि हालांकि उन में माण्हुनि जा अमल रब्बुल आलमीन जी दरबार में पेश कया वेंदा आहिनि। मां इहा ॻाल्हि पसंदि कयां थो त मुंहिंजा अमल इन हाल में मथे पेश कया वञनि जो मां रोज़ेदार हुजां। हिन हदीस पाक ते गौर व फ़िक्र कजे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोबान जे रोज़न रखण जा कई इसरार समझाया। पाण फरमायूं ज़ालिक शहरुन यग़फ़ुलुन नासु अन्हु ही उहो महीनो आहे जंहिंखां अक्सर माण्हू गफ़लत कंदा आहिनि। हालांकि उहो माह मुबारक आहे जंहिंजे अॻियां शहरुल हराम ऐं पोयां शहरु सियाम माण्हू उन जी अज़मत इज़त ऐं इबादत में मसरूफ़ रहनि था पर हिन माह खां गफ़लत में रहंदा आहिनि। हालांकि ही मुबारक महीनो ॿिनि भलारनि जो पाड़ेसरी हुजण सबबु ॿिन्ही खे मिलाइण वारी पुल आहे। हिन महीने शोबान जी शुरूआत में पहिरियों महीनो रजबल मुरज्जब जो महीनो आहे। उन रजबल मुरज्जब महीने में और रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात मोमिननि जे मथां मेराज वारी रात निमाज़ फ़र्ज़ फरमाई। निमाज़ मोमिन जो मेराज आहे। उहो फ़र्ज़ रजबुल मुरज्जब में आयो त रमज़ान मुबारक जे अंदर अल्लाह तबारक व तआला रोज़ा फ़र्ज़ फरमाया। ॿिन्ही फ़र्ज़नि जे दरमियान वारो महीनो तमाम अज़मत वारो शोबान जो महीनो जॾहिं ज़मान मकान या माण्हुनि मां जेके मशहूर थी वेंदा आहिनि त माण्हुनि जो घणो ध्यानु तवज्जो ऐं ख़्याल उन्हनि तरफ़ हूंदो आहे। हालांकि गैर मरूफ़ ऐं गैर मशहूर शयुनि में के अहिड़ियूं ख़ूबियूं हूंदियूं आहिनि जे ॿियनि में न हूंदियूं आहिनि। इहा ॿिया का जी सुन्नत आहे जो माण्हू जिन खां गफ़लत कनि पाण करीम उन्हनि जो ख़्यालु फरमाईंदा आहिनि। उन में ही बि अजीब सबक़ आहे त जंहिं वक़्त में माण्हू गफ़लत में हुजनि उन वक़्तु इबादत ऐं ताअत करणु खपे। उन करे सल्फ़े सालिहीन सिज लथे ऐं सोमणी जे विच वारे वक़्त में इबादत जो इहतमाम कंदा हुआ छो त अक्सर माण्हू उन वक़्तु गफ़लत कंदा आहिनि। उन जे ई करे बाज़ारुनि में ज़िक्र करण जो अमर आयो आहे छो त उते अक्सर माण्हू गाफ़िल हूंदा आहिनि। गफ़लत वारे वक़्तु इबादत करण में तमामु घणा फ़ाइदा आहिनि। हिकु त उहा इबादत लिकल रहे थी ऐं नफ़ली इबादत जेतिरो लिकी कजे ओतिरो वधीक बहितर आहे। ॿियो त गफ़लत वारे वक़्तु इबादत करणु नफ़्स खे ॾाढी ॾुखी लॻंदी आहे ऐं उन इबादत जो अजुर ऐं इनाम बि तमामु घणो आहे। जा नफ़्स मथां ॻरी हुजे नफ़्स जॾहिं ॿियनि खे इबादत खां आजो ॾिसे ऐं पाण खे इबादत जे भार हेठां पसे त उनखे ॻाल्हि ॻरी लॻंदी आहे ऐं इहा ॻरी ॻाल्हि ई आहे जेका मुंहिंजे महबूबा का मदीने वारे साईं खे पसंदि आहे। इंसान गफ़लत जी निंड में हुजे सुठे बिस्तरे ते आरामी हुजे ॿियो इंसान उन गिल्म गालीचा एयर कंडीशन कमरे खे छॾे मुसल्लो विछाए अल्लाह ताला जी दरबार में रुजू कंदो आहे। रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात जे तरफ़ खां हुकुम थींदो आहे मलाइको जियो मुंहिंजा मौला ही जेकी बाना सुतल आहिनि इन्हें जाॻियल मूं अल्लाह जे ज़िक्र करण वारे बाने ॾांहुं उन्हनि सुतलनि जूं दिलियूं माइल करे छॾियो। इहे जॾहिं उथनि त उहे इन्हनि जे दरवाज़नि ते अचनि इन्हनि खां दुआऊं कराइनि। अल इबादत फिल फितनत कल हिजरत इलैया फितने जी हालत में इबादत करण मोॾां हिजरत करण वांगुरु आहे। हिकु रवायत में आहे त गाफ़िलनि जे विच में अल्लाह जो ज़िक्र करण वारो ईअं आहे जीअं पननि छणियल सुकनि वणनि विच में को चिहिच साओ वण हुजे। जॾहिं ख़िज़ा अचे ख़िज़ा वारे माहौल में सॼो झंगल
सॼे जंग जा सभई वण सुकी विया हुजनि, पन छणी विया हुजनि, पर उन्हनि पननि जे उन्हनि वणनि जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो वण बि हुजे जंहिंजो वण चुच साओ हुजे, जंहिंजा पन चुच सावा हुजनि, सर सब्ज़ हुजे ऐं उन सुकल ख़िज़ा वारे माहौल में उहो साओ वण तमामु घणो वणंदड़ हूंदो आहे। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो त जंहिं दौर में इंसान गाफ़िल बनियल हुजनि, गफ़लत जे निंड में सुतल हुजनि, अहिड़े दौर में जेकॾहिं को जागी मूं रब जो ज़िक्र करे थो, रब थो फरमाए हबीब करीम ॿुधायो त उहो बानो ईअं आहे जीअं सुकल वणनि में सर सब्ज़ ऐं साओ वण हूंदो आहे। उन जी क़िस्मत सुजाग हूंदी आहे, क़िस्मत बेदार हूंदी आहे, छो त उहो बंदो गाफ़िल न हूंदो आहे, उन जो ताल्लुक़ मूं अल्लाह जी ज़ात सां ॻंढियल हूंदो आहे। गाफ़िलनि जे विच में इबादत करण वारे जे मुहाबे अल्लाह करीम गाफ़िलनि तां बि अज़ाब उटारे छॾींदो आहे। रब्बे कायनात फरमायो कुरान करीम सूरह बकरा जे अंदर वलौला दफ़उल्लाहि अन्नास बअदुहुम बिबअदिल लफ़सदतिल अर्द, ऐं जेकॾहिं अल्लाह माण्हुनि मां किन जे करे किन तां न टारे त ज़मीन मथां फ़साद बर्पा थी पवे। यानी रब जो क़ुरान जो ॿुधाए त नेकोकारनि जे सदके गुनहगारनि जे मथां अल्लाह महिरबानी कंदो आहे। जेकॾहिं तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त 40 माण्हुनि में 39 भली गाफ़िल हुजनि, पर उन्हनि में को हिकिड़ो अहिड़ो नेक मर्द हूंदो आहे जो जॾहिं उहे 40 दुआ घुरंदा आहिनि त उन्हनि 39 जी 39 जे सदके अल्लाह करीम दुआ क़बूल करे छॾींदो आहे। इज्तिमाई दुआ इन जे कराई वेंदी आहे। इन आयत जी तशरीह में केतिरनि बुज़ुर्गनि फरमायो आहे त गुनहगार बाननि जे मथां नेकनि जे करे अल्लाह अज़ाब टारे थो, न त ज़मीन मथां फ़साद वधी वञे। दोस्तो, कंहिं बि महीने जा नफ़ली रोज़ा पूरो महीनो न रखणु खपनि, पोइ भले उहो शोबान हुजे या रजब हुजे, सवाइ रमज़ान मुबारक जे, छो त इन पूरे महीने जा रोज़ा रखणु फ़र्ज़ आहिनि। सैयदा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी ला अअलमु नबी अल्लाह क़रअल क़ुरआन कुल्लहु फ़ी लैलतिन वला सल्ला लैलतन इला सुबह वला साम शहरन कामिलन गैर रमज़ान। अम्मा सां रवायत थी करे मां नथी ॼाणा जो मुंहिंजा महबूब करीम कॾहिं हिकु राति में सारो क़ुरान करीम पढ़ियो हुजे, न काई पूरी राति सुबुह ताईं निमाज़ पढ़ियाऊं, न वरी रमज़ान खां सवाइ को ॿियो महीनो मुकमल रोज़ा रखियऊं। यानी साबित थियो त राति जो थोरो हिसो क़ुरान करीम पढ़ो, वरी आराम कयो, वरी ॿी राति क़ुरान करीम पढ़ो, आराम कयो, अहिड़ी तरह 3 राति क़ुरान करीम पढ़ो। यानी लगातार मुंहिंजा महबूब आका जेको असांजे सिंध में शबीनो मुरवज आहे सवाब जे लाइ पाण पढ़ाईंदा आहियूं, लेकिन इहो अमल मुंहिंजे आका खां साबित न आहे। मदीने वारे साईं कॾहिं बि क़ुरान करीम, हालांकि क़ुरान करीम जो नुज़ूल मुंहिंजे आका जे मथां थियो आहे, कई हिकु राति में मुंहिंजे महबूब आका ईअं क़ुरान करीम लगातार 30 पारा न पढ़ियो आहे। उन जो सबबु इहो न आहे तव्हां न पढ़ो, सबबु इहो आहे जे हुज़ूर राति जो हिकु राति में मुकमल क़ुरान करीम पढ़नि हा त अल्लाह जी ज़ात खे इहो अमल पसंदि अची वञे हा तो असांजे मथां बि हिकु राति में क़ुरान पूरो करणु फ़र्ज़ु थी वञे हा। कुझु अहिड़ियूं हिकमतूं आहिनि जिन में मुंहिंजे महबूब आका रहमतुल लिल आलमीन हबीब पाण तवक़ुफ़ फरमायो, विथी फरमाई त जीअं इहो कारोबार मुंहिंजी गुनहगार उम्मत जे मथां लाज़िम न थी वञे, वाजिब न थी वञे, फ़र्ज़ न थी वञे,
कभी रवायत में आया अल्लाह फरमायो मार आई तो हो काम लैलतन हत्ताल सबाह मूं कॾहिं न ॾिठो जो पाण का सारी रात सुबुह ताईं जाॻिया हुजनि। किन माण्हुनि जी आदत आहे सुम्हणी पढ़ी लगातार फजर ताईं जाॻंदा आहिनि। हाँ इहो हिकिड़ो अल्लाह जे कामिलन आरिफन वलियन जो कमाल बुज़ुर्गी आहे, उहा अलॻि शइ आहे। पर जे मुंहिंजा महबूबा का सॼी राति जाॻणो आहे त तुंहिंजे असांजे लाइ सॼी राति इबादत वारियूं रातियूं जाॻी गुज़ारणु फ़र्ज़ थी वञे हा। अब पाण खां राति वारियूं नमाज़ूं नमाज़ इशा फजर पढ़णु कोन थी पुॼे, सॼी राति किथां जाॻूं हा, उहो बि त फ़र्ज़ु आहे। नमाज़ इशा इन जे लाइ डिगी रखी वई आहे त ॾींहं जो कमुकार करे माण्हू जॾहिं थकिजी ईंदो ऐं वरी अल्लाह जी इबादत में बीहंदो, थकावट वारे उन माहौल में डिघी निमाज़ अदा करे जीअं जो वांदो थींदो तव्हांखे सुकून जी निंड ईंदी, सुकून जो आराम इत्मीनान मिलंदो। हाणे निमाज़ जे सदके इशा जी निमाज़ पढ़ी जमात सां हू सुम्ही रहियो, फजर जो बांगे बांग ॾिनी अल्लाहु अकबर। हाणे उहो निमाज़ी उथियो आहे निमाज़ जे वास्ते। मुंहिंजे महबूबा का फरमायो निमाज़ी निमाज़ लाइ उथियो, बिस्तरो छॾे बिस्तरे दुआ घुरी मुंहिंजा मौला हिन खे जन्नत में आला ग़ालीचा था फरमाइजां। जुती पातई बूटा सेंडला छिगला नोआ उन्हें जुती दुआ घुरी ओ मुंहिंजा मौला तो रब जे फर्ज़ वास्ते ही सुजाग थियो आ। मुंहिंजा मौला मां जुती दुआ थी घुरां हिन खे पुलसरात तां आराम ऐं इत्मीनान सां पार पुॼाए। हाणे जॾहिं उहो मानो वुज़ू कंदो आहे, वुज़ू वारो पाणी दुआ घुरंदो आहे, मुंहिंजा मौला हिन तो रब जी रज़ा जे वास्ते पंहिंजे निंडनि वारी निंड फिटाई आहे, पंहिंजे आराम खे ख़तमु कयो आहे, बिस्तरे खे छॾियो आहे, वुज़ू करे रहियो आहे। मुंहिंजा मौला मां पाणी तो रब जी दरबार में दुआ थो घुरां हिन खे जन्नत में हौज़े कौसर अता फरमाइजां। जॾहिं वुज़ू कंदो आहे वुज़ूअ जे सदके उन जा वुज़ूअ वारा गुनाह छणी वेंदा आहिनि। हाणे उहो बंदो जॾहिं निमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद ॾांहुं क़दम खणी हलंदो आहे, हज़रत जिब्रील अमीन खां मुंहिंजे महबूबा का पुछो ए जिब्राइल जी महबूब अल्लाह ताला तोखे रूहुल अमीन बनायो आहे, मलाइकनि जो सरदार बनायो आहे, तुंहिंजे इल्म में तमामु घणो वाधारो आहे, ॾे त ख़बर जिब्रील तो जो अबजद वारो मरहलो गाने टे वारो मरहलो केतिरो तेज़ अर्ज़ कई मुंहिंजा महबूब दुनिया में जेतिरा वण आहिनि उन्हनि जा पन मां हिकु सेकंड में ॻणे वेंदुसि। मुंहिंजा महबूब ही जेके आसमानी सितारा आहिनि इहे हिकु लम्हे में ॻणी वेंदुसि। ओ मुंहिंजा महबूब रूए ज़मीन ते जेतिरा जबल आहिनि उन्हनि जा पत्थर हिकु पलक में ॻणे वेंदुसि। ओ मुंहिंजा महबूब ॿियो त ठहियो पर सरज़मीन जे मथां जेका वारी आहे उन जा ज़रा हिकु लम्हे में ॻणे वेंदुसि। मुंहिंजे महबूब फरमायो जिब्रील ॾे त ख़बर को अहिड़ो बि अमल आहे जेको तुंहिंजे गाणे टे में न ईंदो हुजे। अर्ज़ तो करे हा मुंहिंजा महबूब अव्हां जो उम्मती हुजे घरां वुज़ू करे सुन्नत पढ़ी करे निमाज़ जे इरादे सां मस्जिद ॾांहुं निकिरंदो आहे, दुरूद शरीफ़ मां जे मथां पढ़ंदो अचे, रस्ते में जेके अल्लाह करीम जे तरफ़ां उनखे नेकियूं सवाब मिलंदा आहिनि मां जिब्रील ॻणे न आहियां सघंदो। पोइ हाणे उहो बंदो जॾहिं मस्जिद जे दरवाज़े ते ईंदो आहे देताग फरिश्तायूं दरवाज़े पे मुनादी हट जाओ के फिरदौस में जाता है नमाजी।
निमाज़ी जॾहिं निमाज़ लेंदो आहे अल्लाह जी दरबार में मलाइका अर्ज़ कंदा आहिनि मुंहिंजा मौला छा हुकुम आहे। रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे मलाइको हिन जे वुज़ूअ जे करे वुज़ूअ वारा गुनाह मूं रब छाणे छॾिया। हिन जे जिस्म ते बाक़ी जेको गुनाहनि जो भार आहे इहो घटि गुनाहनि वारो लागे मस्जिद जे दरवाज़े ते बीहो मुंहिंजो बंदो जॾहिं मुंहिंजी इबादत वास्ते मुंहिंजे घर में अचे त पाक बणिजी अचे। छो त उहो बंदो कंहिं दुनिया जे सरदार जे दरवाज़े ते नथो वञे, दुनिया जे अमलदार जे दरवाज़े ते नथो वञे, दुनिया जे कंहिं आला ऑफिसर जे दरवाज़े ते न, उहो वाहिदुल क़हार ऐं रब सत्तार जे दरवाज़े ते आयो आहे। रब चवे थो हाणे मुंहिंजो बानो जॾहिं मूंसां कलाम कंदो आहे निमाज़ असुल में ख़ुदा काइनात सां कचहरी करण जो ज़रियो आहे। निमाज़ ईअं गफ़लत वारी न पढ़ो। निमाज़ में बंदो जॾहिं अल्लाहु अकबर करे बीहंदो आहे त ख़ुदा काइनात सां कचहरी कंदो आहे, ख़ुदा सां ॻाल्हाईंदो आहे। अलहम्द में सूरत में जॾहिं रुकू कंदो आहे तॾहिं बि ख़ुदा जी वॾाई बयानु कंदो आहे, रुकू मां उथंदो आहे तॾहिं बि ख़ुदा जो हम्द बयानु कंदो आहे, अतहियात में वेहंदो आहे तॾहिं पंहिंजी आजिज़ी इंसारीअ जो ज़िक्र कंदो आहे ऐं अल्लाह जो हम्द शुक्र अल्लाह जी ज़ात सां कचहरी करे जॾहिं इख़्तिताम थींदो आहे अल्लाह जो अमर आहे बंदा मूं रब सां ॻाल्हायो अथई पर मूं अल्लाह जो हुकुम अमर त दुनिया जी उहा कचहरी जंहिं कचहरीअ जे अंदरि मूं अल्लाह ऐं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र शामिल न हूंदो आहे उहा शैतानी कचहरी हूंदी आहे। मुंहिंजा बाना तूं आयो आहे निमाज़ पढ़ी अथई, मूं अल्लाह जो फ़र्ज़ अदा करण जे लाइ आयो आहियां, मूं अल्लाह सां कचहरी कई अथई त इन कचहरीअ जी कामयाबी तेसीं मुकमल न आहे जेसीं इन कचहरीअ में मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो शान बयान न करी। हदफ निमाज़ फ़र्ज़ ख़ुदा जो आहे, सजदो ख़ुदा जो आहे, इबादत ख़ुदा जी आहे, पर रब थो चवे बंदा जे मूंसां ॻाल्हाइणो अथई, कचहरी करणी अथई, कलाम करणो अथई, कामिल निमाज़ तुंहिंजी तॾहिं थींदी मूं रब जी निमाज़ में मुंहिंजे महबूब खे हाज़ुर ॼाणे, मूं ख़ुदा वांगुरु मुंहिंजे महबूब खे हाज़ुर ॼाणे जीअं मूं रब जो हम्द मुंहिंजी वॾाई बयानु कई अथई। हाणे ईअं ई मुंहिंजे महबूब ते दरूद पढ़ अस्सलामु अलैका अय्युहन नबी। ओ मदीने वारा साईं अहां जे मथां बि मूं गुनहगार जो सलाम हुजे। अब असां तव्हां निमाज़ खां पोइ या नबी सलाम अलैक या रसूल सलाम अलैक पढ़ंदा आहियूं। माण्हू चवंदा आहिनि शिरक आहे, उन शिरक चवंदड़ खे चओ त निमाज़ में ख़ुदा छो चयो आहे त अस्सलाम अलैक अय्युहन नबी, इहो साॻियो सलाम निमाज़ में लिखियो उते त शिरक कोन्हे। जेकर निमाज़ में शिरक न आहे त निमाज़ खां अलॻि बि पढ़ी सघिजे थो। मुंहिंजे महबूब आका जे मथां सलाम आहे। यकीनन इहा ई इश्क वारी मुहबत वारी निमाज़ आहे। बंदो जॾहिं ख़ुदा अज़्ज़ वजल सां कलाम कंदो आहे जुमे जी निमाज़ ते अक्सर माण्हुनि जी आदत आहे त टाइम ॾिसी ॾिसंदा त हाणे बाक़ी पोयां 5 मिंट आहिनि, हाणे पहुचूं। दोस्तो मुझे आका मदीने वाले ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त जुमे जी निमाज़ लाइ तैयारी करे जॾहिं जेको शख़्स मस्जिद में सब खां पहिरियां दाख़िल थींदो आहे, पहिरीं फ़ुर्सत में ईंदो आहे त अल्लाह करीम उन जे दफ़्तर में उठ क़ुर्बान करण जेतिरो सवाब लिखाईंदो आहे। पहिरियनि लम्हनि में जेके माण्हू आया उन्हनि ॼण उठ खे क़ुर्बान कयो ख़ुदा जी राह में। उन खां पोइ ईंदड़ जेके आहिनि उन्हनि जे दफ़्तर में रब्बे काइनात जो हबीब थो फरमाए लिखियो वेंदो आहे त हिन ढगी गऊं क़ुर्बान कई अल्लाह जी राह में। 3 नंबर ते 3 टाइम 3 लम्हे में जेको आयो उन जे लाइ दुंबो घटो या बकरो बकरी क़ुर्बान करण जेतिरो सवाब लिखियो वेंदो आहे। अञा जेकॾहिं उन खां पोइ देरि सां आयो उन जे दफ़्तर में लिखियो वेंदो त हिन कुकुड़ कुही ख़ैरात कयो।
पर जे अञा भी को लेट आयो आहे त उन जे दफ़्तर जे अंदर बेदो खुदा जी राह में ख़ैरात करण जो सवाब लिखियो वेंदो आहे। हाणे जॾहिं आज़ान थी चुकी ख़तीब ख़ुतबे जे लाइ बीहंदो आहे, ॿ मलाइक जेके मस्जिद जे दरवाज़े ते जुमे जी नमाज़ लाइ ईंदड़नि जा नाला दर्ज कंदा वेंदा आहिनि। हाणे जॾहिं ख़ुतबे जो टाइम थी वियो त मलाइक पंहिंजो दफ़्तर वेड़े मस्जिद में ख़ुतबो ॿुधण वेहंदा आहिनि। जेको पोइ आयो उन्हनि जो नालो जुमे जी नमाज़ में दाख़िल नाहे थींदो। अवां जी मर्ज़ी आहे जे खुदा कायनात अल्लाह ताला जे हबीब असां के स्पेशल पैकेज ॾिनो आहे। महबूब मदीने वारे साईं असांजे तरफ़ां महिरबानी फरमाए छॾी आहे। तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं उठ जी कुर्बानी जो सवाब पंहिंजे दफ़्तर में लिखाई या बेदे ख़ैरात करण जेतिरो सवाब लिखाई। हाणे तुंहिंजे मथां आहे अॻ में ईंदे त जुमे जी नमाज़ में तुंहिंजो नालो लिखियो वेंदो आहे, लेकिन ख़ुतबे में शामिल थींदे मदीने वारे साईं फरमायो हाणे त उन्हनि नमाज़नि जो दफ़्तर बंदि थी चुको आहे, तुंहिंजो नालो त उन्हनि में शामिल ई कोन्हे। पोइ तुंहिंजी आहे रस्म अदायगी, दुनिया जी रस्म अदायगी। माण्हू मतां चवनि फिलाणो जुमे नमाज़ ते बि नथो अचे, पोइ उन में आहे रिया शामिल, ॾेखाव शामिल। ऐं रिया ॾेखाव वारी इबादत अल्लाह ताला खे कॾहिं बि पसंदि न आहे, हरगिज़ पसंदि न आहे। इन जे लाइ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो तमामु ज़रूरी आहे त असां घटि में घटि हिकिड़ो हफ़्ते में ॾिहाड़ो ईद जो ॾिहाड़ो नमाज़ जे लाइ मिले थो, असीं उन नमाज़ जे टाइम जे लाइ पंहिंजो वक़्तु कढी जेतिरो पुॼे सवेल ख़ुदा जे घर में वेहूं। नमाज़ जे लाइ बंदो वेठो आहे, भली तस्बीह नथो पढ़े, ज़िक्र नथो करे, लेकिन इंतज़ार में या त नमाज़ थिए। उन जो इहो इंतज़ार बि अल्लाह जा मलाइक लिखनि था त ही नमाज़ पियो पढ़े। उन जो मस्जिद में वेहण बि इबादत में शुमार आहे। त असां अव्हांखे ग़फ़लत न करणु खपे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो ही फ़ज़ल ऐं करम जेको हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे सदके असां ऐं अव्हां ते थी रहियो आहे, तव्हां असांखे उन मां फ़ाइदो वठणु खपे। नमाज़ खुदा जो फ़र्ज़ आहे, खुदा अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात जो क़ुर्ब हासिल थींदो आहे। नमाज़ असल में मुंहिंजे आका मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे अदाउनि जो नालो आहे, अदाए मुस्तफ़वी जो नालो ऐं मुसलमान जी सुञाणप नमाज़ में आहे। नमाज़ी जे मथां अल्लाह ताला जो कई करम नवाज़ियूं आहिनि। उन जो जिस्म पाक रहंदो आहे, रूहानी सुकून मिलंदो आहे, कपिड़ा पाक रहंदा आहिनि। बार बार जॾहिं वुज़ूअ जे लाइ वुज़ूअ जा उज़वा धोईंदो आहे त उन जे जिस्म में ताज़गी रहंदी आहे, तवानाई रहंदी आहे। रूहानियत सां गॾु खोड़ सारा जिस्मानी फ़ाइदा आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला उन खे अता फ़रमाईंदो आहे। त नमाज़ हिकु अल्लाह ताला जे तरफ़ खां अहिड़ी मुसलमाननि खे ॿुधायल प्रैक्टिस आहे, वर्ज़िश आहे जेका 5 वक़्त हर मुसलमान जे लाइ लाज़िम मलज़ूम आहे। मुंहिंजे आका फरमायो न, जेकॾहिं कपिड़ो मेरो थी वञे अवां उनखे धो, वरी मेरो थी वञे वरी उनखे धो, वरी मेरो थी वञे वरी उनखे धो। ॿी हदीस आहे मुंहिंजे आका फरमायो अवां सड़ंदा आहियो सड़ंदा आहियो सड़ंदा आहियो, लेकिन जॾहिं फजर जी नमाज़ जे लाइ ईंदा आहियो तव्हांजो गुनाहनि में सड़ण वारो अमल ताख़ीर में तब्दील थी वेंदो आहे। वरी अवां सड़ंदा आहियो, सड़ो था जॾहिं ज़ुहर जी नमाज़ जे वास्ते ईंदा आहियो तव्हांजे सड़ण वारो अमल ख़तमु थी वेंदो आहे। वरी अवां दुनिया जे उन गुनाहनि जे
बाग में सड़ो था हत्ता के अवां जने विची नमाज असर ट्रिपरी जी नमाज पढ़ंदा आहियो खुदा जो फज़ल थींदो आ वरी अवी सड़ो था वरी मगरिब जी नमाज जलथे जी नमाज पढ़ंदा आहियो वरी सड़ो था लेकिन जने सुमानी जी नमाज पढ़ी हाणे खुदा जे फज़ल करम सां आराम कंदा आहियो तव्हां जी इहा निंड तन तस्बीह मन मणियो दिल तबूरो जन तदों से तलब जो वहदत सुर वजन वहदहु ला शरीक लहू इहो ई राग रगुन पोसे सुता मर सूगन निंड इबादत तन जी सुता ही हूंदा आहिनि पर उहा ग़फ़लत वारी निंड न हूंदी आहे छो त उन्हनि जो ताल्लुक़ ख़ुदा जी ज़ात सां क़ाइमु हूंदो आहे बंदो जॾहिं निंड कंदो आहे क़ल्बी ज़िक्र जे ताल्लुक़ जे करे बंदे जी दिल सां इंसान जे अंदरि हज़ार नसूं आहिनि जॾहिं दिलि हिकिड़ो दफ़ो अल्लाह चवंदी आहे त उहे हज़ार इंसानी अज़ा जूं रग अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे हिकिड़ो भेरो जे करे तूं अल्लाह चवंदो आहे 70 भेरा रब्बुल आलमीन जीअ में जवाबु ॾींदो आहे पर ए बंदा जॾहिं तुंहिंजे जिस्म रग मां अल्लाह जो आवाज़ निकिरंदो तॾहिं ख़बर ख़ुदा काइनात जे तरफ़ां केतिरा तोखे जवाब मिलंदा त ही रूहानी पैकेज आहे रूहानी फज़ुल आहे जेको अल्लाह वारनि असां खे ॿुधायो आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवण वांजो ॿुधण